अस्सलाम वालेकुम दोस्तों एक सदाबहार एल्बम असां खणी आया आहियूं तव्हांजे लाइ फौजिया सुमरो जो। दोस्तों हिन एल्बम जो चौथों कलाम आहे कंहिंखे पुकारी थी। हिन कलाम जो शाइर आहे नियाज़ पिताफ़ी साहब। उम्मीद ते ही कलाम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। अगर ही कलाम तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। महिरबानी दोस्तों, ही कलाम ॿुधूं था। पुकारी थी तो रुआ रुआ कहलाए शुकारी थी, कहलाए शुकारी थी। मुझी तेरी दिलड़ी जान तो हर चीज पराइया, पक जान तो हर चीज पराइया। घेर आहिन जिनके खाबन में खिकारी थी, खाबन में खिकारी थी। मुझी तेरी दिलड़ी पेशकश सिंधी म्यूजिक स्टेशन। बेहतर आयो बिल्कुल गुजरी के विसारे छॾ, पर गम जी कहानी तो याद दियारी थी, तो याद दियारी थी। मुझी तेरी दिलड़ी पेशकश सिंधी म्यूजिक स्टेशन। भर में बिहारी थी, कदे भर में बिहारी थी। तेरी दिलड़ी पिताफी थी, दुख दर्द में गारी थी, दुख दर्द में गारी थी।
जरी दिलड़ी तूं कंहिंखे पुकारी थी तूं कंहिंखे पुकारी थी को फिरवायो कंहिं लाइ शुकारी थी कंहिं लाइ शुकारी थी ऐं मुंहिंजी चरी दिलड़ी। दोस्तों मां उम्मीद थो कयां त ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि ही कलाम पसंदि अचनि त असांखे पंहिंजी राय खां आगाह कंदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु